गाज़ी तंगवाणी में अवामी तहरीक ऐं पाकिस्तान राहे हक़ पार्टी पारां आबादकारनि खे सावरनि जो मुनासिब अघ न मिलण ऐं कटौती ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। नवां ॾिसो था तंगवाणी मां मेरान टीवी जो रिपोर्टर अता हुसैन मलिक जी हीअ अदद में हारी शिरकत कई है जैमें हारियुनि जो फसल लहण सां ही सारियुनि जी अघु किरायो वियो आहे। वापारियुनि पाण में गठजोड़ करे इंतज़ामिया इन में को भी एक्शन नथो वठे। हारी कतला बंद कयो, हारियुनि जी माशी कतला बंद कयो। ॾिसो हिन वक़्तु सारियूं जेके रेट हलनि थियूं उहे 2000 रुपया मुहिमान तव्हां ॾिठो वञो। DAP ॾिसो कुझु ॾींहं पहिरियां 13,700 में हो, अॼु उहे 15,000 मिले थो। चवनि पिया साईं डॉलर वधियो, बाबा डॉलर जेकॾहिं वधियो लेकिन DAP लाइ डॉलर वधियो पोइ सारियुनि लाइ बि डॉलर वधे। उन खां बाद यूरिया ॾिसो 4200 रुपया हुयो, अॼु हुन यूरिया खे 4600 में ॿुधायो आहे। केसी गैस वधियो, बाबा इहा ॾिसो तव्हांजा जेके शयूं आहिनि चांवर आहे, DAP आहे, यूरिया आहे, तेल आहे, गैस आहे, वधनि था। छा हारी वीचारे कहिड़े ॾोह कयो आहे? असांजो सिंध गवर्नमेंट खां DC कश्मीर खां हिकु इहो ई मुतालबो आहे त महिरबानी करे माशी कतल हारियुनि जी बंदि कयो वयो। अरे सरासर हारियुनि सां आबादकारनि सां ज़ुल्म आहे। ख़ासि तौर ते जेको असांजो DC आहे, जेका अनाज मंडी आहे, जेके वापारी उन्हनि हिकिड़ी हटी कैम्प कई आहे ऐं असांजी जेका सारी आहे उहो 2000 खां 100 में खणनि था। जेको उन्हनि जो भाण आहे उहो 12 खां 13,000 में असांखे ॾियनि था। जीअं त हीअ जेके हारी हिन आबादकार आहिनि उन्हनि सां सरासर ज़ुल्म आहे। असां चवण था चाहियूं हाणे एवननि ते ध्यानु था मंडा वज़ीर वेठा आहिनि, ॿुधनि था कोन, उहे ॿोड़ा वेठा आहिनि। असां हे जेके हारी निकितल आहियूं सॼा हारी अवामी तारीख़ जे तरफ़ां इहो जेको असांजो हड़ताल इहो निकितल आहे जुलूस, महिरबानी करे हारियुनि जो क़तल बंदि कयो। मौशी क़तल आम आहे। हारियुनि खे अघु किराए फसलनि जो अघु किराए उनजो मौशी क़तलेआम कयो थो वञे ऐं असीं सम्झूं था त सिंध जो जेको टेनेंसी एक्ट आहे उनखे बहाल कयो वञे। सिंध ज़रई समाज आहे। ज़रई समाज ते हारियुनि जो जेको टोटल दारोमदार आहे उहो फसल ते आहे। उहा अघु तव्हां किराए करे हारियुनि खे मरण ते मजबूर था कयो ऐं असीं सम्झूं था त सारियाले फसल जो जेको अघु आहे 1800 आहे, उहो 5000 कम से कम हुजणु खपे। असीं सम्झूं था पिया त जेको सिंध जो हारी आहे ऐं सिंध जो मज़दूर आहे उहो मुसलसिल सरमाएदार निज़ाम जे अंदरि पीड़िजो थो पियो। उनखे ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहे, ॿिनि वेले हुन सिहत लाइ परेशान आहे, पंहिंजे ॿार जे तालीम लाइ परेशान आहे। ही मंडी जी हठधर्मी आहे जो 2000 खां वठी 2500 रुपया सारियुनि जो अघु मुक़ररु करे हारियुनि जो मुआशी इस्तेकाम करे थो पियो। असीं सम्झूं था ज़रई इस्लाह करे वॾेरनि खां ज़मीनूं परे हारियुनि हवाले कया वञनि। हारियुनि खे सिहत कार्ड ॾिनो वञे, हारियुनि खे मज़दूर कार्ड ॾिनो वञे, हारियुनि खे तालीम कार्ड ॾिनो वञे ऐं सारियुनि जो जेको अघु आहे उहो 5000 खां वठी 8000 मुक़ररु कयो वञे। जेका हिकाठी आहे सरकार जी जंहिंमें DC मुलविस आहे, असांजो सारी जो रेट 2000 रुपया मुक़ररु कयो वियो आहे जेको बिल्कुलु नाजाइज़ी आहे। असांजे देरे ते सारी पियो आहे, उते हुनजो अघु 2000 आहे। जॾहिं उहो मिलर वटि पहुचे थो फी किलो चांवर 300 रुपए में विकामे थो, मार्केट में कहिड़ो शइ सस्तो थियो आहे। असांजो गवर्नमेंट सिंध ऐं गवर्नमेंट पाकिस्तान खां इहो पुरज़ोर मुतालबो आहे फिलफोर सारियुनि जी अघु 4000 खां 5000 ताईं कराए, जेको हारियुनि ऐं आबादगार आहिनि उन्हनि जी माश क़तल बंदि कराए वञे ऐं DC कश्मीर खां इहो पुरज़ोर मुतालबो करियूं था। जेके वापारी आहिनि ज़िला कश्मीर में बिलख़ुसूस तंगवानी में जेके गैर क़ानूनी 1 मण ते 2 किलो 3 किलो गैर क़ानूनी कटौती करे रहिया आहिनि, फिलफोर नोटिस वठी करे उन्हनि जेको आहे वापारियुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। असां सम्झूं था त हीउ जेको हारियुनि ख़िलाफ़ हीउ ज़ुल्म पियो थिए उहो काफ़ी अरसे खां जारी आहे, पर हिन वक़्तु जेको हाण आहे उनजो रेट मथे चढ़ंदो पियो वञे ऐं जेको सारी आहे अन्न आहे उनजो रेट हर साल किरायो पियो वञे। हाणे हिन वक़्तु अवामी तारीख़ तरफ़ां जेको हीअ रैली कढी वियो हुन में मुतालबो इहो आहे त हिन में जेको सारीअ जो अघु आहे घटि में घटि 5000 जेको मुक़ररु कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु अता हुसैन मलिक, मेरान टीवी तंगवाणी।